मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं कोई शख़्स कुफ्र खां निकिरी करे इस्लाम में दाख़िल थियो, छा उन जी पूरी ज़िंदगी जा गुनाह ख़तमु थी वेंदा? साईं बिल्कुलु। कोई बि बंदो जेकॾहिं पहिरियों काफ़िर हुयो, पहिरियों हिंदू हुयो, ईसाई हुयो, यहूदी हुयो, 50 साल जी उमिरि में चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मुस्लमान थियो आहे 50 साल जी उमिरि में, हाणे पोयां पूरी ज़िंदगी वारा 50 साल वारा गुनाह सभु माफ़। हदीस आहे अल्लाह जे नबी जी, अल्लाह जे नबी फरमायो अनल इस्लाम यहदिमु मा कान क़बलहु, जेको बि इस्लाम खां पहिरियां कमु कई न उहो सभु मुनहदिम थी वियो, ख़तमु थी वियो। इस्लाम हिकु अहिड़ो मज़हब आहे जंहिंजी एंट्री करण में बंदे जा तमामु गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। इहो कोई बि दुनिया जो काफ़िर हुजे या हिंदू हुजे, उहो जंहिंजो मुस्लमान थींदो न त हे अल्लाह ताला हिकिड़ो वॾो रिस्पॉन्स ॾिनो आहे, जो मज़हब में दाख़िल थियण सां हे अल्लाह ताला वॾो हिकिड़ो इनाम ॾिनो आहे त पोइ हिते 50 साल जी जेकॾहिं अगरि क़तल कई, ज़िना कई, शराब जेको बि पीती न त सभु उहे गुनाह इस्लाम जे आणण सां अल्लाह ताला गुनाह ख़तमु थो करे छॾे, ऐं अहिड़ी तरह नेकी बि ख़तमु थी वेंदी आहे। हिकिड़ो सहाबी थियो वॾी उमिरि में, अछी ॾाढ़ी सां सहाबी थियो, त उन चयो साईं मां कुफर जे ज़माने में अहिड़ा कम कया आहिनि जो टॉप जूं नेकियूं करे आयो आहियां, वॾियूं वॾियूं नेकियूं करे आयो आहियां। या रसूल मूंखे उनजो अजुर को मिलंदो? अल्लाह जे नबी फरमायो सभु ख़तमु थी विया, उनखे न मिलंदी। चई साईं मां नेकियूं जेकॾहिं पंहिंजूं बयानु कंदा वॾियूं नेकियूं आहिनि, अल्लाह जे नबी फरमायो एतिरो भला ताक़ी सां ॿुधा भला कहिड़ी नेकी आहे? चई साईं कुफर जे ज़माने में जॾहिं नियाणियुनि खे दफ़न कंदा हुया न त उन टाइम मां छा कंदो हुउमि, मां वटि हुयूं उठनियूं ज़्यादा, मां हिकु उठनी ॾेई करे उन औरत खे दफ़न थियणु न छॾींदो हुउमि। मालिकनि खे चवंदुमि यार हूअं हिनखे दफ़न करे छॾींदव, हाणे हे तव्हां उठनी वठो, इहा छोकिरी ॾियो मूंखे। उन छोकिरी खे वठी करे मां उनजी पालना कयमि, तरबियत कयमि, वॾी थी करे उनजो मां निकाह कराए छॾियुमि। त ॿुधाई तक़रीबन या रसूल अल्लाह 100 जे क़रीब अहिड़नि औरतुनि सां मां मामिलो कयुमि जो उन्हनि खे क़तल थियण खां बचायुमि, दफ़न थियण खां बचायुमि, ऐं उनजी तरबियत करे उनजो निकाह कराए छॾियुमि। हे त मुंहिंजी वॾी नेकी आहे। त अल्लाह जे नबी फरमायो इन नेकी जे करे ख़ुदा तोखे इस्लाम में दाख़िल कयो आहे। इन नेकी जे करे छाजे करे त अछी ॾाढ़ी में अमूमन मुस्लमान बंदो न थींदो आहे। साहबा जेतिरा बि अहले ईमान थिया न अक्सर जेको जवान हुया या जवानी खां थोरो मथे हुया, बिल्कुलु वॾी पोड़ी उमिरि में कोई बि जेको मुस्लमान थिया पर थोरा थिया। छाजे करे पोड़ी जॾहिं उमिरि थींदी आहे न, ज़्यादा इंसान जी उमिरि वधी वेंदी आहे न त उनजी ज़हन में घणियूं ॻाल्हियूं सेव हूंदियूं आहिनि। उहो चवंदो यार मुंहिंजो ॾाॾो बि जेको आहे बुत परस्त हुयो, मुंहिंजो अबो बि बुत परस्त हुयो, मुंहिंजो पर ॾाॾो बि जेको आहे बुतनि जा झुकंदो हो, हे अॼुकल्ह कहिड़ी नई ॻाल्हि थी हले त हो इस्लाम बतौरी ओला न आणींदा आहिनि। त अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो इस्लाम खां पहिरियां नेकियूं बि ख़तमु, ऐं अहिड़ी तरह इस्लाम खां पहिरियां जेके गुनाह आहिनि न उहे बि ख़तमु थी वेंदा आहिनि, हे इस्लाम जी बरकत ई करे।